वालेकुम वेलकम साले पर इंसाइक्लोपीडिया छाला खुश है तो भी सही है ही पाण प्रॉब्लम है 27 जो JEST टेस्ट में आयो इनमें छा तो जे द विच शेडेड पार्ट ऑफ द फॉलोइंग पिक्चर ही पाण के पिक्चर मिलियल आहिनि बेस्ट शोज़ ही जेकी पाण के दर्जो मिलियल आहे ठीक आहे। हाणे करिणो छा आहे पाण ख़ाली सिंप्लीफाई करिणो आहे त जीअं पाण खे ख़बर पए त बाबा कहिड़ो जेको आहे शेडेड पार्ट हिन खे शो करे पियो त ही माइनस पावर में -1 आहे त हिन खे जॾहिं पाण ख़तमु कंदासीं पावर खे त ही ॾाई हेॾे अची वेंदी कीअं थींदो 1/2 प्लस 0.25 थी वेंदो ही ॾाई जॾहिं हेॾे ईंदी त 0.25 थी वेंदो ऐं ही पावर जेको आहे ख़तमु थी वेंदो ठीकु आहे। हाणे 0.25 छाजे बराबरि आहे 1 प्लस 0.25 बराबरि हूंदो आहे 1/4 जे ठीकु आहे ऐं ही छाजे बराबरि आहे ही बराबरि थींदो 3/4 जे ठीकु आहे। हिते सम्झ अची वियो ठीकु आहे ना आहे सम्झायो त हितां पाण डायरेक्ट बि करे सघूं था 1/2 त तव्हांखे ख़बर हूंदी छाजे बराबरि हूंदो आहे 0.5 जे ऐं ही 0.25 जेको आहे 0.25 ठीकु आहे ही छाजे बराबरि थी वियो ही अधु ऐं ही जेको सवाई आहे 0.75 जे त ही बि 0.75 छाजे बराबरि हूंदो आहे मतिलबु 4 हिसनि मां 3 हिसा मिलियल आहिनि साॻियो थी वियो हिननि मां जेको तव्हांखे सम्झ अचे हू करे वठो जेकॾहिं न आहे सम्झायो त कमेंट में पुछी सघो था। हाणे पाण वटि फाइनल पाण खे ही जवाबु मिलियो 3/4 हाणे हिननि मां पाण ॾिसंदा त बाबा कहिड़ो हिन खे रिप्रेज़ेंट करे 3/4 जो मतिलबु आहे त 4 हिसा थियल आहिनि 4 जेको आहे हेठि लिखियलु आहे हिन जो मतिलबु हूंदो आहे त बाबा हिसा घणा थियल आहिनि ऐं जेका मथियां लिखियलु हूंदा आहिनि हुनजो मतिलबु हूंदो आहे त केतिरा शेडेड पार्ट आहिनि। हाणे 3/4 मतिलबु 3 शेडेड पार्ट आहिनि ऐं टोटल जेका आहिनि हू 4 आहिनि ही सभिनी में 4 आहिनि त शेडेड पार्ट हिन में आहिनि 3 त ही जेको डी ऑप्शन आहे ही पंहिंजो जवाबु आहे। उमेदु आहे सम्झायो हूंदो को बि मसइलो हुजे चैनल खे सब्सक्राइब करे वठो ऐं जेकॾहिं हिन खे तव्हांखे ख़बर न पई आहे त हीउ जोड़ कीअं थियो आहे हिन खां पहिरियों असांजी फ्रैक्शन जी जोड़ ऐं घटि जे बारे में खोड़ वीडियो आहिनि जेको तव्हां ॾिसी सघो था न त ही बि सफ़ा सुइटेबल आहे ठीकु आहे। ख़ुदा हाफ़िज़।